ओम शांति। अतिदा मावक्य सदा अलंकारी स्वरूप में स्थित रहने वाला ही स्वयं के तथा स्वयं जो तथा बाप दादा जो साक्षात्कार कराए सकता है। अगर अस सदा अलंकारी स्वरूप में स्थित रहींदासीं तरी अस स्वयं जो बाप दादा जो साक्षात्कार कराए सकतासीं। 77 जा मावक्य आहिनि। बाप दादा स्नेही ॿारनि जी रूहानी स्नेह जी महफ़िल में आया आहिनि। स्नेही ॿारनि जी रूहानी स्नेह जी महफ़िल में आया आहिनि। अहिड़ा रूहानी स्नेह जी महफ़िल कल्प में हाणे संगम ते ई हूंदी आहे। ऐं कहिड़े बि युग में रूहानी बाप ऐं ॿारनि जी स्नेह जी महफ़िल न थी सघंदी आहे। हिन महफ़िल में पंहिंजे खे पद्मापदम भाग्यशाली सम्झंदा आहियो। अहिड़ो श्रेष्ठ भाग्य जो स्वयं ऑलमाइटी अथॉरिटी बाप ॿारनि जे हिन भाग्य खे वर्णन कंदा आहिनि। ॾिसो बाबा असां ई बाबा सां मिली सघंदा आहियूं न। ॿियो कोई बि भॻवान खे अलॻि अलॻि नाम रूप में यादि था करनि, लेकिन असां जो आत्मायूं बाबा खे सदा निराकारी रूप में भल ब्रह्मा बाबा जे मुख साम्हूं हूंदो आहे, लेकिन असांखे त बाबा चईंदा आहिनि न बुद्धि योग बाबा निराकार वटि लॻे। बाक़ी माण्हुनि जे अॻियां त राम हूंदो, कृष्ण हूंदो, उन्हनि जो फलानो फलानो गुरु हूंदो, लेकिन असां त भले ब्रह्मा बाबा जो चित्र बि हुजे, लेकिन असांखे त बुद्धि में सम्झ आहे न कि ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा असांखे शक्ति ॾींदा आहिनि। त रूहानी बाप ऐं ॿारनि जी स्नेह जी महफ़िल में पहुची वेंदा आहियूं न। त अहिड़ो श्रेष्ठ भाग्य जो स्वयं ऑलमाइटी अथॉरिटी बाप ॿारनि जे हिन भाग्य जो वर्णन कंदा आहिनि। अहिड़ा भाग्यशाली ॿारनि खे स्वयं बाप ॾिसी बि सदा हर्षित थींदा आहिनि। त सोचो अहिड़ो भाग्य कॾहिं हुयो। भाग्य के सिमरन कंदे ही बाप जी सिमरणी जे मणका ठही वेंदो। अगर असां पंहिंजे भाग्य जो सिमरन कंदासीं न त बाबा जे मणकनि खे यादि कंदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि न मां बि पंहिंजे मणकनि खे यादि कंदो आहियां जो मूंखे यादि कंदा आहिनि, मुंहिंजी सेवा ते तत्पर रहंदा आहिनि। त बाबा खे त दुनिया में केॾो कमु आहे, त कंहिं ॿार खां कहिड़ो कमु कराइणो आहे, हुन जे लाइ बाबा अहिड़े ॿारनि जा मणकनि खे बि यादि कंदा आहिनि। एतिरो ऊचो भाग्य जंहिंजो अॼु कलयुग जे अंत में भी सिमरन करण वारा भक्त पंहिंजे खे भाग्यशाली सम्झंदा आहिनि। असांखे हाणे भाग्य के सिमरन कंदासीं त बाप जी सिमरणी जा मणका ठही वेंदासीं। पोइ भक्ति मार्ग में भक्त असांजो सिमरन कंदा। खुद असांजो नाम जपण सां खुद के भाग्यशाली सम्झंदा। अहिड़ा श्रेष्ठ भाग्य जे अनुभव जे अंजलि जे लाइ भी तड़पदा आहिनि न। कंहिंखे समय न मिलंदो आहे त सोचदा आहिनि न तव्हां ॾाढा भाग्यशाली आहियो कि भॻवान जो नाम जपी था सघो। त बाबा चवनि था अहिड़ा श्रेष्ठ भाग्य जे अहिड़ा कलयुग में भी जेका माण्हू इहे कलयुग में भी सिमरण करण लाइ माण्हू तड़पदा आहिनि। अहिड़े श्रेष्ठ भाग्य के अनुभव जे अंजलि जे लाइ भी माण्हू तड़पदा आहिनि। अहिड़ा भाग्यशाली आहियो जंहिंजे नाम में भी पंहिंजे जीवन खे सफल सम्झंदा आहिनि। जंहिंजो नाम वठण सां ई उहो पंहिंजे जीवन खे सफल सम्झी वठंदा आहिनि। जीअं माण्हू वठंदा आहिनि न राधे जो नाम, कृष्ण जो नाम, फलाने फलाने जो नाम, त सोचो वो केॾो वॾो भाग्य आहे। सदैव पंहिंजे खे असां उन्हनि खां केॾा भाग्यशाली आहियूं जो असां बाबा खे सदा यादि कंदा आहियूं ऐं बाबा असांखे सदा यादि कंदा आहिनि। त सदैव पंहिंजे खे एतिरो भाग्यशाली आत्मा सम्झंदा आहियो त सोचो केतिरो ऊचो भाग्य आहे असांजो। वॾे खां वॾे ब्राह्मण कुल आहे न, अहिड़ा ब्राह्मण कुल जा बि असां दीपक आहियूं। बाबा चवनि था वॾे ते वॾो इहो ब्राह्मणनि जो कुल आहे।
ऐं हिन ब्रह्मण कुल जा असां दीपक आहियूं। कुल जा दीपक अर्थात सदा पंहिंजी स्मृति जी ज्योत सां ब्रह्मण कुल जो नाम रोशन कंदा आहियूं। कुल जो दीपक केरु हूंदो आहे? सदा पंहिंजी स्मृति जी ज्योत कि मां आत्मा आहियां ऐं बाबा जी संतान आहियां। जॾहिं तव्हां कुझु बि न कंदो लेकिन सदा इहा स्मृति जी ज्योत जगल रहंदी कि मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां। हिन सां बि ब्रह्मण कुल जो नाम पंहिंजो पाण ई रोशन थींदो वेंदो। छो जी असांखां ओड़ा कर्म थींदा न त ब्रह्मण कुल जो नाम रोशन थी वेंदो। त बाबा चवनि था ईअं पंहिंजे खे कुल जा दीपक सम्झंदा आहियो, सदा स्मृति जी ज्योत जगल रहंदी आहे। असां हिन ब्रह्मण कुल जा दीपक आहियूं। सदा स्मृति जी ज्योत जगल रहंदी आहे कि मां आत्मा बाबा जी संतान आहियां। बुझी त न वेंदी आहे न। अखंड ज्योति अर्थात कॾहिं बि बुझण वारी न। अखंड ज्योति अर्थात कॾहिं बि बुझण वारी न। सदा ही असांजी आत्मिक ज्योत जगदी रहे। असांजी बि आत्मिक ज्योत जगदी रहे। असां बाबा खे यादि कंदा रहूं, विश्व जी सर्व आत्माउनि जी ज्योत जगी वञे। असांजे जड़ चित्रनि जे अॻियां बि अखंड ज्योत जगाईंदा आहिनि न। ॾिसो ही सभु यादगार आहे। हाणे असां जेतिरो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि कंदा रहंदासीं न, ओतिरो असांजे मंदरनि में अखंड ज्योत जगदी। अगरि असां सदा ई ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा रहंदासीं त उहा अखंड ज्योत जगदी रहंदी। त इहे मंदरनि में जो माण्हू एॾा घीअ जा ज्योत जगाइनि था, माण्हुनि वटि घी न आहे लेकिन घी जा ज्योत सदा ई जगाईंदा रहंदा आहिनि। काथे काथे घी, काथे काथे तेल। त इहे असां हाणे ईअं कयो आहे न त असांजे यादगार में माण्हू ईअं करनि था। असां अगरि सदा ई बाबा जी स्मृति में रही करे ख़ुदि जो भाग्य जी सिमरन कंदा रहंदासीं त असांजे नाम जो सिमरन कंदा आहिनि माण्हू। असां अगरि सदा जागती ज्योत अखंड ज्योत जगल रहंदी त असांजे मंदरनि में अखंड ज्योत जगल रहंदी आहे। चैतन्य अखंड ज्योत जो बि यादगार आहे त चैतन्य दीपक बुझी सघंदा आहिनि। छा बुझी हुई ज्योत सुठी लॻंदी आहे? बाबा चवनि था बुझी हुई ज्योत सुठी लॻंदी आहे त स्वयं खे बि चेक करो। जॾहिं स्मृति जी ज्योत बुझी वेंदी आहे त कीअं लॻंदो आहे? छा उहा अखंड ज्योत थी? बाबा चवनि था छा उहा अखंड ज्योत थी? ज्योत जी निशानी छा आहे? सदा स्मृति स्वरूप, समृद्धि स्वरूप। ये जेकी ज्योत जगल अर्थात असां आत्मा जी सदा बाप जी स्मृति में रहूं, खुद खे आत्मा समझी करे ऐं शक्तिशाली अनुभव करो। स्मृति ऐं समृद्धि जो संबंध हूंदो न, जॾहिं असां खुद खे आत्मा समझी करे बाबा खे यादि कंदा आहियूं त हिन स्मृति सां न शक्ति मिलंदी आहे। ऐं मां ब्रह्मण कुल जी आत्मा आहियां, हिन स्मृति सां बि समृद्धि मिलंदी आहे। अगरि कोई चए स्मृति आहे कि मां बाबा जो ॿार आहियां लेकिन समृद्धि न आहे, अगरि कोई चए मूंखे स्मृति आहे कि मां बाबा जो ॿार आहियां लेकिन समृद्धि न आहे त इहो थी सघंदो आहे? जाते स्मृति हूंदी न उते समृद्धि अवश्य हूंदी। छो जी स्मृति आहे कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। मास्टर सर्वशक्तिवान अर्थात समृद्धि अर्थात जंहिं वटि पैसा हूंदा उहो चईंदो मां ग़रीब आहियां न, त इहे शक्तियूं असांजियूं आहिनि। त असांखे अगरि इहे स्मृति रहे कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां त असां समृद्ध स्वरूप रहंदासीं न, कॾहिं हिम्मत हारंदासीं? समृद्ध अर्थात शक्ति, पोइ उहा गायब छो थी वेंदी आहे? बाबा चवनि था समृद्ध अर्थात शक्ति पोइ गायब छो थी वेंदी आहे? कारण छा आहे?
हिकु शब्द जी ग़लती कंदा आहियो। कहिड़ी ग़लती कंदा आहियो? बाबा चवंदा आहिनि साकारी सो अलंकारी ठहो, लेकिन ठही वेंदा आहियो अलंकारी जे बजाय देह अहंकारी। त बाबा चवंदा आहिनि कि साकार में रहंदे हुए पाण वटि कहिड़ा अलंकार रखो? सदा सर्व शक्तियुनि जा। अगरि असां उहे शक्तियुनि खे स्मृति में न लाईंदासीं ऐं देह अहंकार में अची वेंदासीं त छा थींदो? त बाबा चवंदा आहिनि कि स्मृति सां अगरि तव्हांखे शक्ति नथी मिले त सम्झो कि तव्हां देह अहंकारी में अची वेंदा आहियो। बुद्धि जे अहंकार, नाम ऐं मान शान जे अहंकारी ठही वेंदा आहियो। पंहिंजी बुद्धि जो अहंकार थी वेंदो आहे, नाम मान शान जो अहंकार थी वेंदो आहे। सदा साम्हूं अलंकारी स्वरूप जो सिंबल हूंदे हुए बि पंहिंजे अलंकार खे धारण न करे पाईंदा आहियो। सदा पंहिंजे अलंकारी स्वरूप जो सिंबल हूंदे हुए बि असां अलंकार खे धारण न करे पाईंदा आहियूं। जीअं हद जे राजकुमार ऐं राजकुमारी भी सदा सजे सजाए रॉयल्टी में रहंदा आहिनि न, वैसे ही ब्राह्मण कुल जी श्रेष्ठ आत्मायूं सदा अलंकारनि सां सजे सजायूं रहणी खपनि। असां ब्राह्मण कुल जी आत्माउनि खे कंहिंसां सदा सजे सजाए रहणो आहे? अलंकारनि सां। ये जेका बाबा असांखे अलॻि अलॻि शक्तियूं ॾिनी अथई, बाबा जेका गुण ॾिना अथई, बाबा जेकी श्रेष्ठ मत ॾिनी अथई, उहा असांजी बुद्धि में सदा रहणी खपे। उहा असांजी बुद्धि में सदा रहणी खपे, तॾहिं सम्झो असां सदा सजे सजायूं आहियूं। इहा अलंकार ब्राह्मण जीवन जो श्रृंगार आहे, न कि देवता जीवन जो। देवता जीवन में त स्थूल श्रृंगार थींदो। हाणे असांजी आत्मा श्रृंगारल आहे, त पंहिंजे अलंकारनि जे श्रृंगार खे सदा कायम रखो। लेकिन कंदा छा आहियो? हिकु अलंकार खे पकड़ंदा आहियो, ॿियो अलंकार छॾे ॾींदा आहियो। सोचदा आहियो अंतर्मुख रहां, लेकिन अंतर्मुखता सां गॾु रमणीकता बि खपे, त रमणीकता खे छॾे ॾींदा आहियो, अंतर्मुखी रही छॾंदा आहियो। त बाबा चवनि था कि हिकु पकड़ंदा आहियो, ॿियो छॾे छॾंदा आहियो। कोई 3 पकड़े सघंदा आहिनि, कोई पोइ 4 पकड़े सघंदा आहिनि। बाप दादा बि ॿारनि जो खेल ॾिसंदा रहंदा आहिनि। बुझार्थ आहे शक्ति, जे शक्ति जे आधार सां ई अलंकारी ठही सघंदा आहियो। उहो शक्ति रूपी भुजायूं हिलदी रहंदियूं आहिनि। जॾहिं भुजायूं हिलदी रहंदी त सदा अलंकारी कीअं ठही सघंदा आहियूं? भुजा छा हूंदी आहे? शक्ति हूंदी आहे। जे शक्ति जे आधार सां ई अलंकारी ठही सघंदा आहियूं। त बाबा चवनि था उहे शक्तियूं रूपी भुजायूं हिलदी रहंदियूं आहिनि। जॾहिं भुजायूं हिलदी रहंदियूं त सदा अलंकारी कीअं ठही सघंदासीं? इन करे केतिरी बि कोशिशि कंदा आहिनि अलंकारी ठहिण जी, लेकिन ठही न सघंदा आहिनि। त हिकु शब्द कहिड़ो यादि रखूं असां, जो असां कॾहिं हिलऊं न? कहिड़े बि प्रकार जे अहंकारी न ठहो, कहिड़े बि प्रकार सां अहंकारी न ठहो। बाबा चवनि था सदा अलंकारी रहो। सदा अलंकारी स्वरूप में स्थित न थियण जे कारण स्वयं जो बाप जो साक्षात्कार न कराए सघंदा आहियो। हिन करे पंहिंजी शक्ति रूपी भुजायुनि खे मजबूत ठाहियो, न कि अलंकारनि खे, न त अलंकारनि खे धारण न करे सघंदा आहियो। त बाबा जो चवनि था कि पंहिंजी शक्ति रूपी भुजायुनि खे मजबूत ठाहियो, न त असां अलंकार न ठाहे सघंदासीं। भुजा अर्थात शक्ति।
मतिलबु पंहिंजे अंदरि जो शक्तियूं आहिनि हुननि खे ॿियो ई पको करो। अलंकारनि खे त ॼाणंदा आहियो, वर्णन बि कंदा आहियो, पोइ बि धारण न करे सघंदा आहियो, छो? बाप दादा ॿारनि जी कमज़ोरियुनि जी लीलायूं ॾाढा ॾिसंदा आहिनि। भई असां कंहिंखे चईंदा आहियूं भई सहन करो, समायो, थोरो धैर्य रखो, लेकिन तव्हां ख़ुदि में आहे उहो, ॼाणंदा आहियो, वर्णन बि कंदा आहियो, पोइ बि धारण न करे सघंदा आहियो, छो? बाप दादा ॿारनि जी कमज़ोरियुनि जी लीला ॾाढी ॾिसंदा आहिनि। जीअं प्रभु जी लीला अपरंपार आहे त ॿारनि जी बि लीला अपरंपार आहे। अर्थात बाबा ॿारनि जी बि ॾाढी सारियूं ॻाल्हियूं ॾिसंदा रहंदा आहिनि। रोज़ जी नई रंगत ईंदी आहे, माया जी नई रंगत में रंगजी वेंदा आहिनि। स्वदर्शन चक्र जे बजाय व्यर्थ दर्शन जो चक्र हलणु शुरू थी वेंदो आहे। त रोज़ अगरि असांजे मन में कोई न कोई व्यर्थ संकल्प जो चक्कर फिरे ई थो, त बाबा चवंदा आहिनि कि इहा माया जी रंगत में तव्हां रोज़ ई फसी वेंदा आहियो। न रोज़ ई कोई न कोई ॻाल्हि अची वेंदी आहे, हुन में सभु फालतू सोचे सोचे पंहिंजी शक्ति खे गवाए ॾींदा आहियूं। द्वापर खां जो व्यर्थ कथायूं कहानियूं ॾाढी रुचि सां ॿुधण ऐं ॿुधाइण जी आदत आहे, उहो संस्कार अञा ताईं अंश रूप में अची वेंदो आहे। उहो संस्कार अञा ताईं अंश रूप में अची वेंदो आहे। इहे व्यर्थ ॻाल्हियूं करणु ॿुधणु, इन करे कमल पुष्प समान अर्थात कमल पुष्प जे अलंकार धारण न करे सघंदा आहियो। विष्णु जे हथ में जेका 4 अलंकार आहिनि, हुन अलंकार द्वारा पंहिंजी स्थिति खे अहिड़ो ठाहियो, तॾहिं सम्झो असां अलंकार धारण कया आहिनि। कमल फूल जे समान अर्थात कमल जे फूल जे अलंकार धारी न ठहिणो आहे। मतिलबु ईअं न असांखे कमल जो फूल हथ में पकड़े करे रखिणो आहे। असांखे कमल जे फूल में जो विशेषता आहे उनखे धारण करिणो आहे कि हिन दुनिया में रहंदे हुए बि कीचड़ सां अर्थात व्यर्थ संकल्प, विकल्प, आसुरी स्वभाव, संस्कार, कमी कमज़ोरियुनि सां मुक्त रहणो आहे। कमल जे बजाय कमज़ोर थी वेंदो आहे। माया जी ठहिण सां ॿियनि खे संदेश, माया जी ठहिण जो ॿियनि खे संदेश ॾींदा आहियो, लेकिन स्वयं माया जीत न ठही सघंदा आहियो, इहे सोचंदा ई न आहियो। हिन करे अलंकारी न ठही सघंदा आहियो। अलंकारी ठहो अर्थात जो अलंकार असां खे ॾेखारिया आहिनि उन्हनि जो स्वरूप धारण करो, अहंकारी न ठहिणो। अच्छा, अहिड़ा अलंकारी निरअहंकारी निराकारी स्थिति में स्थित थियण वारा सदा जा विजयी आत्मा आहिनि। सदा जी विजयी आत्मा आहिनि। सदा जागते हुए दीपक, अहिड़ा सदा अलंकारी निरअहंकारी स्थिति में स्थित थियण वारा सदा जा विजयी आत्मा आहियूं। सदा जागते हुए दीपक, विश्व के रोशन करण वारा दीपकनि खे, बाप दादा जे नैननि जे दीपकनि खे, ॾिसो बाबा असांखे पंहिंजे नैननि जो दीपक था चवनि कि बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। दीदी जी सां गॾु बाप दादा जी मुलाक़ात, नई दुनिया ठाहिण वारा आहियो। पंहिंजे नए जीवन खे नयो ठाहिण जी रफ़्तार कीअं थी हले? पहिरियों पंहिंजे जीवन में नवीनता लाईंदा, तॾहिं दुनिया में नवीनता ईंदी। त पंहिंजे जीवन रूपी बिल्डिंग खे सुंदर ऐं संपन्न ठाहींदव, जेतिरो पंहिंजी जीवन रूपी बिल्डिंग खे सुंदर ऐं संपन्न ठाहींदा, ओतिरो ई नई दुनिया में बि सुंदर ऐं संपन्न राज्य भाग्य मिलंदो असांखे। कर्म द्वारा पंहिंजी तकदीर जी लकीर खींचो था न,
बाबा चवनि था कर्म द्वारा पंहिंजी तक़दीर जी लकीर खीचो था न, उहा आहे हद जे हस रेखायूं ऐं इहा आहे कर्म जी रेखायूं। बाबा चवनि था उहा आहे न हद जे दुनिया में हद जी हस रेखायूं ॾिसजनि, इहा आहे कर्मनि जी रेखा। जेतिरा श्रेष्ठ कर्म ऐं श्रेष्ठ स्पष्ट हूंदा आहिनि ओतिरो ई भाग्य जी रेखा श्रेष्ठ ऐं स्पष्ट थींदी आहे। बाबा चवनि था कि जेतिरो असां कर्म जी हद जी रेखायूं ऐं कर्म जी रेखायूं, जेतिरो कर्म श्रेष्ठ ऐं स्पष्ट थींदो ओतिरो भाग्य जी रेखा भी श्रेष्ठ ऐं स्पष्ट थींदी। त कर्म जी रेखाउनि सां पंहिंजो भविष्य ख़ुदि ई ॾिसी सघंदा आहियो। भई हाणे असां कहिड़ो कर्म करूं था, कीअं कर्म करूं था, उन सां पंहिंजे भविष्य जी रेखायूं ॾिसी सघंदा आहियो। यमुना जे किनारे ते केरु रही सघंदो आहे जंहिं सदा जे लाइ पुराणी दुनिया सां किनारो करे छॾियो अथनि, जंहिं सदा जे लाइ पंहिंजी पुराणी दुनिया सां किनारो करे छॾियो अथनि, सदा बाप खे पंहिंजो साथी ठातो अथनि, उहो ई यमुना जे किनारे साथ महल वारे हूंदा, साथ जा महल वारा हूंदा। मतिलबु यमुना जे किनारे ते ॾाढा महल ठहींदा, लेकिन उते महल कंहिंजा ठहींदा जे हाणे बाप खे पंहिंजो ठातो। श्री कृष्ण सां पढ़ण वारा केरु हूंदा? पढ़ण ऐं पढ़ाइण वारा साथी भी हूंदा न, जंहिंजो सदैव पढ़ाई पढ़ाइण ऐं पढ़ण में विशेष पाठ आहे, उहो ई उते भी विशेष पढ़ाई जे साथी ठहींदा। त ब्रह्मा बाबा जॾहिं हुया उन समय त दीदी दादियूं सभु हुया न, त हुते भी बाप श्री कृष्ण सां गॾु उहो ई पढ़ंदा। रास करण वारा केरु हूंदा? श्री कृष्ण सां गॾु, जे संगम ते बाप सां गॾु समान संस्कार मिलाइण जी रास कई आहे, उहो हुते रास कंदा। त हिते जंहिंजो बाप समान संस्कार जी रास मिलंदी आहे न, उहो हुते रास कंदा। रॉयल फैमिली में केरु ईंदो जो सदैव पंहिंजी प्योरिटी जी रॉयल्टी में रहंदा आहिनि? रॉयल फैमिली में केरु ईंदो जो सदैव पंहिंजी प्योरिटी जी रॉयल्टी में रहंदा आहिनि? काथे भी हद जे आकर्षण में अख न डूबदी, सदा पवित्रता जी तरफ़ अख डूबी रहंदी, सदा अलंकारनि सां सजी सजायूं हूंदा, सदा श्रृंगार हुई मूर्ति। अहिड़ी रॉयल्टी वारा रॉयल फैमिली में ईंदा। वारिस केरु ठहींदो? वारिस अर्थात अधिकारी। त जो हिते सदा अधिकार स्टेज में रहंदा आहिनि, कॾहिं भी माया जे अॻियां अधीन न थींदा आहिनि, हिते सदा अधिकारी स्टेज में रहंदा। त जो हिते सदा अधिकारी स्टेज में रहंदा आहिनि, कॾहिं भी माया जे अधीन न थींदा आहिनि, अधिकारीपन जे शुभ नशे में रहंदा आहिनि। अहिड़े अधिकारी स्टेज वारा ही हुते भी अधिकारी ठहींदा। त हिते ॾिसो तव्हां सदा अधिकार जे स्टेज में रहंदा आहियो कि सोचदा आहियो मां त रहणु चाहियां थो, लेकिन माया नथी रहण ॾे। बाबा चए थो देही अभिमानी स्थिति में रहो, बसि माया छा कंदी? असां पंहिंजी स्थिति में स्थित रहूं, माया ख़तमु थी वेंदी। असांखे बाबा एॾो वॾो अधिकार, पवित्रता असांजो जन्म सिद्ध अधिकार, सदा शांति सुख ख़ुशी में रहण असांजो जन्म सिद्ध अधिकार। त मां छो दुखी थियां, मां छो परेशान थियां, कुझु भी थी वञे। जेका हाणे सदा अधिकार जे नशे में रहंदा आहिनि न, उहा हुते अधिकारी ठहींदा आहिनि। त हाणे हर हिक खे पंहिंजे पाण खे ॾिसणो आहे कि मां केरु। हीअ पहेली आहे। मां कृष्ण सां गॾु पढ़ाई पढ़ंदमि, मां कृष्ण सां गॾु खेॾंदमि,
मां कृष्ण सां गॾु हुनजी रॉयल फैमिली में ईंदमि त मां हुते वारिस क्वालिटी ठाहींदमि। केरु आहियां मां, ये पहेली ख़ुदि चेक करो। बाबति ज्ञान त बुद्धि में अची वियो आहे। हाणे असां ख़ुदि जी पद जी बि ख़ुदि ई ठपो लॻाए सघंदा आहियूं कि मां हुते वञी छा ठाहींदमि। हाणे ताईं हर हिक खे पंहिंजे पाण खे ॾिसणो पए कि मां केरु, कंहिं जो सॼे जीवन में साथ पाठ आहे ब्रह्मा बाबा सां, साथ पढ़णु, साथ रास करणु, साथ महल में रहण जो, रॉयल फैमिली में भी साथ हूंदा। कुछ एक आत्माउनि जो सर्व अधिकार भी हूंदो। ये नई दुनिया जी रूपरेखा बाबा असांखे ॿुधाइनि था। हाणे असांखे चेक करणो कि मां केरु ठाहींदमि हुते। ज्ञान जो बाबा असांखे ॿुधाए अथई, हुन आईने में ख़ुदि खे ॾिसो। ऐं अगरि तव्हां अॼु जी पोज़ीशन जे हिसाब सां जो तव्हां सम्झो था मां ईअं ठाहींदमि, अगरि तव्हांखे हुन खां अॻियां वधिणो आहे त ॿियो बि अॼु खां पुरुषार्थ शुरू करे छॾो न। अच्छा, अञा इहा बाबा